केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक 10 हिस्सो ॿियो समरी आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सुञाणण स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी पार्ट 2 चैप्टर 8 केमिकल रिएक्टिविटी जी समरीअ जो ॿियो हिस्सो असां हिन वीडियो लेक्चर में बहस हेठि आणींदासीं। चैप्टर जी समरीअ जो पहिरियों हिस्सो असां कवर कयो हुयोसीं। हाणे हुन जो पार्ट 2 आहे जंहिंमें जेके रिमेनिंग पॉइंट्स आहिनि उन्हनि खे असां वज़ाहत सां बयानु कंदा हलंदासीं। मेटल्स ऑफ ग्रुप 1A 2A आर पावरफुल रिड्यूसिंग एजेंट्स। 1A ऐं 2A ग्रुपनि जा धातु ताक़तवर रिड्यूसिंग एजेंट्स हूंदा आहिनि। रिड्यूसिंग एजेंट्स यानी ॿियनि जी रिडक्शन कराईंदड़, रिडक्शन यानी गेन ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे धातु पाण जो इलेक्ट्रॉन ॾींदा आहिनि त उहो ॿिया गेन कंदा आहिनि। इन तरीक़े सां धातु पाण रिड्यूसिंग एजेंट हूंदा आहिनि छो त ॿियनि खे गेन ऑफ इलेक्ट्रॉन था कराइनि, ॿियनि आंसरनि जी रिडक्शन था कराइनि। पर उन्हनि धातुनि में वरी स्ट्रांग जेके पावरफुल रिड्यूसिंग एजेंट्स आहिनि उहे 1A ऐं 2A ग्रुप जा आहिनि। हिन चार्ट खे ॾिसो त स्ट्रांगर रिड्यूसिंग एजेंट्स जेकॾहिं हेठि हलिया हलूं त सभिनि खां स्ट्रांगर आहे लिथियम ऐं मैग्नीशियम। इहे पहिरें ऐं ॿिए ग्रुप जा आंसर आहिनि। सिर्फ़ु इहो न पर लिथियम सोडियम पोटेशियम ही फर्स्ट ए ग्रुप, ही सेकंड ए ग्रुप, इहे रिडक्शन में यानी रिड्यूसिंग एजेंट जे हैसियत सां इन्हनि ॿियनि सभिनी मेटल्स खां वधीक पावरफुल हूंदा आहिनि। Noble metals like platinum, silver, gold, etc. are difficult to oxidize. Noble metals जीअं platinum, silver, gold या इएं ॿिया मिसाल जे तौर ते तव्हां पीरियडिक टेबल में ॾिसी वठो त उहे असांजा हिते मौजूदु आहिनि। तक़रीबन 8 मशहूर आहिनि जिन में 44 एटॉमिक नंबर ते आहे रुथनियम, पोइ रोडियम आहे, प्लाडियम आहे, सिल्वर आहे, ओस्मियम आहे, इरिडियम आहे, प्लाटिनम आहे ऐं गोल्ड आहे। ही 8 मशहूर जेकी असांजा नोबल मेटल्स आहिनि इन्हनि खे ऑक्सीडाइज़ करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ऑक्सीडाइज़ करणु माना लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कराइणु। हाणे इन्हनि खे या वरी ऑक्सीजन जो उन्हनि सां रिएक्शन थिए, इहो बि असां पढ़ियो आहे त हिननि खे कट ॾाढी ॾुखियाई सां लॻंदी आहे। हीअ कट रोक हूंदा आहिनि छो त हीअ ऑक्सीजन सां ईअं तकिड़ो रिएक्शन न आहिनि कंदा, तकिड़ो पंहिंजो इलेक्ट्रॉन लूज़ न आहिनि कंदा। इन जे करे हिननि खे असीं चवंदा त हे डिफ़िकल्ट आहिनि टू ऑक्सीडाइज़। ॿिया जेके एलिमेंट्स आहिनि जिन खे नोबल मेटल्स नथा सॾियूं, ॿिया जेके धातु आहिनि उहे इज़ीली ऑक्सीडाइज़ थी वेंदा आहिनि, ऑक्सीजन सां रिएक्शन कंदा आहिनि, इलेक्ट्रॉन लूज़ कंदा आहिनि। पर नोबल मेटल्स जी इहा ख़ासियत आहे, इन जे करे हिननि खे नोबल चयो वेंदो आहे छो त हिननि खे खाद कोन लॻंदी आहे, कट कोन लॻंदी आहे, रिएक्शन कोन कंदा आहिनि, तंहिंजे करे हिननि खे नोबल चयो वञे थो। Seven A group elements are non-metals and act as oxidizing agents. 7A ग्रुप जा जेके आंसर आहिनि उहे गैर धातु आहिनि ऐं ऑक्सीडाइजिंग एजेंट तौर ते कमु कंदा आहिनि। हाणे इहे पीरियडिक टेबल आहे 1A 2A 3A 4A 5A 6A 7A ही ग्रुप इनखे असीं चऊं था त ही सभु गैर धातु आहिनि स्टार्टिंग ताईं ऐं इहे ऑक्सीडाइजिंग एजेंट तौर ते कमु कंदा आहिनि। जेकॾहिं हिन में ॾिसो त स्ट्रांगर ऑक्सीडाइजिंग एजेंट हेॾां ईअं मथे था हलूं त ओ फ्लोरीन पियल आहे, पोइ क्लोरीन पियल आहे, असां वटि लीड आहे पर हुनजे मथां जॾहिं 4 पॉज़िटिव आहे त पोइ उहो स्ट्रांगर ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे छो त पंहिंजा 4 इलेक्ट्रॉन जो खसियल हूंदसि त ॿिए कंहिं सां मिलंदो त 2 इलेक्ट्रॉन कंहिंजा न कंहिंजा खसे वठंदो। पर फ्लोरीन ऐं क्लोरीन पंहिंजे मॉलिक्यूलर फॉर्म में मौजूदु आहिनि। इहे जेके आहिनि स्ट्रांगर ऑक्सीडाइजिंग एजेंट तौर ते कमु कंदा आहिनि। ऑक्सीडाइजिंग एजेंट छा कंदो आहे? ॿिए जी ऑक्सीडेशन कराईंदो आहे यानी ॿिए जी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदो आहे। उन्हनि जा इलेक्ट्रॉन उन्हनि खां पाण जो खसींदो आहे त उन्हनि खां लॉस थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे असीं इन्हनि खे गैर धातुनि खे चवंदा त उहे ऑक्सीडाइजिंग एजेंट्स हूंदा आहिनि। पर 7A ग्रुप जा जेके गैर धातु आहिनि फ्लोरीन क्लोरीन वारा उहे ताक़तवर ऑक्सीडाइजिंग एजेंट आहिनि। Seven A group elements are known as halogens. 7A ग्रुप जी जंहिंजी असां ॻाल्हि कईसीं फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन एस्टाडीन, इन्हनि खे असीं हेलोजेंस सॾियूं था। हेलोजेंस जो मतिलबु आहे लूणु ठाहींदड़। हाणे इहो फ्लोरीन आहे, जेकॾहिं कंहिं धातु सां मिलंदो त लिथियम फ्लोराइड, क्लोरीन ॿिए धातु सां मिलंदो त सोडियम क्लोराइड, ब्रोमीन मिलंदो मैग्नीशियम सां त मैग्नीशियम ब्रोमाइड। इहो लूणु ठाहिनि था। ही मोस्टली धातुनि सां रिएक्शन कंदा आहिनि छो त इहे स्ट्रांगर ऑक्सीडाइजिंग एजेंट आहिनि। हिननि खां इलेक्ट्रॉन लूज़ करणु हिननि जे लाइ सवलो हूंदो आहे, तंहिंजे करे अचे धातुनि सां जो रिएक्शन कंदा। ही गैर धातु त लूणु ठही पवंदो।
लूण जी डेफिनेशन तव्हांखे मालूम हूंदी त अहिड़ो मुरकब जंहिंजी वाधू आयन हाइड्रोजन न हुजे ऐं नेगेटिव आयन जेका आहे हाइड्रोऑक्सिल आयन न हुजे त हुनखे लूण चइबो आहे। तंहिंजे करे हेलोजन्स जॾहिं धातुनि सां मिलंदा त वाधू थी वेंदा ही मेटल्स ऐं गैर धातु ही पाण नेगेटिव आयन्स वारा वरी पाण थी वेंदा। तंहिंजे करे हिननि खे असां हेलोजन्स चईंदा आहियूं यानी लूण ठाहींदड़ अंसर। Halogens react with metals and form salt. Halogens धातुनि सां कीमियाई अमल कंदा आहिनि ऐं लूण ठाहींदा आहिनि। Reactions of the halogens, all of the halogens will react with alkali metals to produce ionic compounds, and these ionic compounds are salts. मिसाल जे तौर ते अल्कली मेटल खणो ऐं हेलोजन खे तव्हां मिलायोसि त तव्हांखे मेटल हेलाइड मिलंदो, साल्ट मिलंदो। ॾिसो त असां खयोसीं हिकिड़ो सोडियम, उन सां मिलायोसीं क्लोरीन ऐं पोइ असांखे सोडियम क्लोराइड मिलियो। ईअं ई वरी जेकॾहिं असां लिथियम ऐं ब्रोमीन खे पाण में रिएक्शन करायूं था त लिथियम ब्रोमाइड, पोटेशियम आयोडीन खे पाण में मिलायूं था त पोटेशियम आयोडाइड। ही लूणनि जा क़िस्म आहिनि। न रुॻो अल्कली मेटल पर जेकॾहिं अल्कलाइन अर्थ मेटल्स खणूं था ऐं उन्हनि खे हेलोजन सां मिलायूं था, मिसाल जे तौर ते कैल्शियम ऐं क्लोरीन मिलायो त कैल्शियम क्लोराइड, उहो पिणु लूण ई थींदो। Elements of 8A group are non-metals and consist of gases. 8A जेके ग्रुप जा आंसर आहिनि उहे गैर धातु आहिनि ऐं उन्हनि में तक़रीबन गैसूं आहिनि। हेलोजेंस खां पहिरियों जेको ग्रुप आहे इहो नोबल गैसेस जो ग्रुप आहे। हाणे जेको नोबल गैसेस जो ग्रुप आहे इन्हनि खे असां नॉन मेटल्स किताब में चयल आहे। इन्हनि जूं कुझु ख़ासियतूं जेके आहिनि फिज़िकल प्रॉपर्टीज़ उहे कुझु इन्हनि नॉन मेटल्स सां मिलनि थियूं। जीअं असां ज़िक्र कयो होसीं त नॉन मेटल्स फ्लोरीन क्लोरीन ऑक्सीजन गैसी हालत में हूंदा आहिनि त इहे बि गैसी हालत में हूंदा आहिनि। नॉन मेटल्स इलेक्ट्रिसिटी ऐं हीट जा नॉन कंडक्टर्स आहिनि त नोबल गैसेस पिणु इलेक्ट्रिसिटी ऐं हीट जा नॉन कंडक्टर्स आहिनि। पर जेकॾहिं उन्हनि जी कीमियाई ख़ासियतुनि खे ॾिसिजे त जेकी नॉन मेटल्स हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि इलेक्ट्रोनेगेटिव। ही इलेक्ट्रोनेगेटिव कोन हूंदा आहिनि। ही इलेक्ट्रॉन हासिल करण जी इन्हनि में रुझान कोन हूंदो आहे छो त हिननि जो पंहिंजो इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन डुप्लेट या ऑक्टेट पूरो हूंदो आहे। इन जे करे हिननि खे असीं नोबल गैस सॾियूं था। इन्हनि में कीमियाई तौर ते नॉन मेटल्स खां फ़र्क़ु हूंदो आहे। Metallides are elements which have properties intermediate between metals and non-metal elements. Metallides अंसरनि जूं ख़ासियतूं धातुनि ऐं गैर धातुनि जे विच ते हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते बिस्मथ असांजो आहे, सिलिकॉन, जर्मेनियम, एस्टाटीन, एंटीमनी, टेलोरियम, पोलोनियम। हाणे इहे जेके असांजा ही जेके असां हिते येलो कलर में आंसर ॾेखारिया आहिनि इहे असांजा मेटोलाइड्स आहिनि ऐं इहे जीअं त पीरियडिक टेबल में बि हिते इंटरमीडिएट यानी पोज़ीशन ते आहिनि, विची पोज़ीशन ते आहिनि। हेॾां उन्हनि जे धातु आहिनि, हेॾां गैर धातु आहिनि। इन जे करे हिन जूं ख़ासियतूं हिननि जहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं हिननि जहिड़ियूं पिणु हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे हिननि खे असां मेटल्स ऐं नॉन मेटल्स जे विच ते मेटालाइड्स जे ग्रुप में डिवाइड कयो आहे। इन सां गॾोगॾु असांजो अॼोको लेक्चर समरी पार्ट 2 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।